अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा सिकंदर खान हाणे रस बालाजी खान मथां हमलो करे रस बालाजी खान के मारे छॾींदो। छा जबल आख़िरकार पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदो रस बालाजी खान जे चंबे मां। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण बैक कराए हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सिकंदर खान जेको आहे वरेल खान के साफ़ चई छॾियो त मां मंठार जी भी ॻोल्हा कंदुसि त इन रस बालाजी खान जी भी ॻोल्हा कंदुसि। अगर जेकॾहिं रस बालाजी खान मुंहिंजे रुख चढ़ी त पोइ मां उन खे लेटाए उन खां बाद मंठार खे गोरे हथ करे वठंदुसि। वरेल खान चवंदो त हा सिकंदर पुट तूं सही पियो चवे। अगर जेकॾहिं इन ॿिन्हिनि जे विच में चाहे रस बालाजी खान चए या मंठार चए त पोइ तूं उन्हनि ॿिन्हिनि खे लेटाए ऐं तूं राणी जी ज़िंदगी बचाए वठिजांइ। सिकंदर खान चवंदो त हा बाबा बस तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां कोशिशि कंदुसि त सभ खां पहिरीं मूंखे मंठार ऐं राणी मिली वञनि। अगर जेकॾहिं उहे मूंखे मिली विया त पोइ उन खां बाद रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रस बालाजी खान के मारे ऐं उन जो लाश दफन करे छॾींदासीं। ऐं पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जबल खान जेको आहे सोभा खान खे साफ़ चई छॾींदो असां जेसीं ताईं हाणे सुख जो साह न खणंदासीं, जेसीं ताईं असांजो भावल खान आज़ाद नथो थिए ऐं जेसीं ताईं रस बालाजी खान मुंहिंजे भावल खान खे आज़ाद नथो करे जेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। अगर जेकॾहिं ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजे भाउ खे आज़ाद न कयो त पोइ मजबूरी सां मूंखे उन जे मथां हमलो करे, चाहे रस बालाजी खान मरे त पोइ मां उन खे मारे ऐं हुतां जेको आहे पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदुसि। शोभा खान चवंदो जबल ख़ाली फ़िलहाल 2-3 ॾींहं सब्र करणो पवंदो। जेसीं ताईं तूं सब्र न कंदे जेसीं ताईं जेको आहे रस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो हू भावल खान खे को न को नुक़सान पहुचाईंदो, जेकर तोखे सब्र सां कमु वठणो पवंदो। जबल चवंदो त शोभा खान मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां, बस तमामु जल्द इन रस बालाजी खान मथां हमलो करे रस बालाजी खान खे मारे ऐं पंहिंजे भावल खान खे आज़ाद कराईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रोशन जेको आहे मल्हार खे साफ़ चई छॾींदो त तमामु जल्द मां जेको आहे इन मंठार खे गोरे हथ करे वठंदुसि। उन खां बाद रस बालाजी खान मथां हमलो करे उन खे मां मारे ऐं पंहिंजा सभु सूर पलींदुसि। मल्हार चवंदो त हा रोशन मां तव्हां सां गॾु आहियां। दोस्तों उमीद आहे कहाणी इन खे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।